लंडन प्लान जोड़ियो वियो हो त नवाज़ शरीफ जी हुकूमत खे ख़त्म करणो आहे। जनरल ज़हीरुल इस्लाम लंडन प्लान जो हिस्सो हो। चयो वियो हो त इस्तीफ़ा ॾियो न त तैयार रहो। अहिड़ो सलूक थींदो जो यादि रखंदो। जनरल ज़हीरुल इस्लाम पाण चयो हो त असां मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे आज़मायो ऐं टी क़ुवत खे अचु ॾिनो। जनरल ज़हीरुल इस्लाम चयो त टी क़ुवत डिलीवर करे सघे थी। पीटीआई बानी ॿुधाए त टी क़ुवत हू न हो। जेकॾहिं पीटीआई बानी चए थी त टी क़ुवत हू न हो त मां सियासत छॾे ॾींदुसि। पीटीआई बानी पहिरीं क़ौम खे उन्हनि ॻाल्हियुनि जो जवाबु ॾिए पोइ असां सां ॻाल्हियूं करे। मुस्लिम लीग नून जे नए चूंडियल सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो पार्टी जे जनरल काउंसिल जो इजलास खे ख़िताब संदसि चवणु आहे त साकिब निसार मूंखे सॼी ज़िंदगी लाइ पार्टी सदारत तां हटाए छॾियो हो। साकिब निसार जो फ़ैसिलो रदी जी टोकरी में विझण ते कारकुननि खे ख़ुशी मल्हाइण ॾिनी वञे। नवाज शरीफ बिना मुक़ाबले मुस्लिम लीग नून जो सदर चूंडिजी वियो। नून लीग जी जनरल काउंसिल नवाज शरीफ जी क़यादत ते एतमाद जो इज़हार करे थी। 2017 में नवाज शरीफ खे पार्टी क़यादत तां जबरी तौर हटायो वियो। नवाज शरीफ जे बहाने पाकिस्तान खे निशानो बणाईंदड़नि खे कठेड़े में आंदो वञे। मुस्लिम लीग नून जी जनरल काउंसिल ठहराव मंज़ूर करे वरितो। अॼु नवाज़ शरीफ सोभारो थी वियो ऐं मुख़ालिफ़नि जा मुंहुं कारा थी विया आहिनि। जेका अमानत मूंखे ॾिनी वई उहा अॼु नवाज़ शरीफ जे हवाले करे छॾी आहे। हर क़दम ते मूंखे ऐं साथियुनि खे नवाज़ शरीफ जी क़यादत घुर्बल आहे। ॿीहर इहो ई पाकिस्तान ठाहींदासीं जेको 2017 में नवाज़ शरीफ छॾे वियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मुस्लिम लीग नून जे जनरल काउंसिल खे ख़िताब संदसि चवणु आहे त अॼु पीटीआई बानी जो मकरू चेहरो दुनिया जे साम्हूं अची वियो आहे। हू अॼु फ़ौज खे बदनाम करे रहियो आहे। पीटीआई बानी अॼु शहीदनि जे ख़िलाफ़ ज़हर उगाचे पियो। जेल मां ॿाहिरि अचण लाइ पीटीआई बानी जूं साज़िशूं नाकाम बणिजी वियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पीटीआई बानी के एहसान फरामोश करार ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं मुल्क ख़िलाफ़ खुदी साज़िश कई वई। ग़लत वीडियो हलाए इदारनि खे बदनाम कयो वियो। पीटीआई बानी जिन इदारनि जे सहारे इक़्तिदार में आयो उन्हनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे रहियो आहे। जेल में वेठल शख़्स जा इंटरव्यूज़ नशर थी रहिया आहिनि। जेल में वेठल शख़्स क़ौम खे गुमराह करण जी कोशिश करे रहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं डॉक्टर इसरार अहमद 25 साल अॻु साज़िश जो ॿुधायो हो। अब्दुल सत्तार ईदी खे शहीद बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत डीरील करण लाइ चयो वियो। अब्दुल सत्तार ईदी प्लान जो हिस्सो थियण खां इनकार कयो। जेल में वेठल शख़्स पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहियो आहे। मुजीब रहमान खे हीरो करार ॾेई जेल में वेठल शख़्स मुल्क ख़िलाफ़ साज़िश कई। पीटीआई बानी जी जंग रुगो पाकिस्तान सां आहे।